अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 फरवरी ट्यूसडे। अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजी बास्केट कढी आहे। असल में असां विच में दावत कईसीं त हितां मां शयूं हटाए छॾियूं, इन करे इहो वीचारो रहिजी वियो। सो इहो जेतिरो बि अॼु इहे लाइट कलर जो नज़र थो अचे, इहो मां एम्ब्रॉयडरी कई आहे सुबुह सुबुह सां। हिन महिल 9:30 थिया आहिनि टाइम। ऐं हीउ हिकिड़ो वॻो आहे जंहिं बि भेण ॾिनो आहे, मूंखे चङी तरह यादि आहे, उहा पाण बि सुञाणे वेंदी त हीउ मां कढियो आहे। नज़ेरा जी भेण जो मङणो थींदो त उनखे कोई ड्रेस पियो खपे, त इहो मां हिन जे लाइ कढी रखियो आहे हिते। हाणे अञा थांव थी धोए, थोरी देरि में वेंदी त खणी वेंदी। सो एम्ब्रॉयडरी जो हिते सिलसिलो जारी रहंदो। उनखां अलावा हे मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। मां हिनखे पंहिंजो आर्ट पीस चवंदी आहियां। मूंखे हे शइ ॾाढी वणंदी आहे, छो त हिन जो जेको बि कमु आहे इहो हे 1 पीस आहे पूरो। त हिन में ॻंढु कोन्हे, हीअ पासनि में ॻंढु आहे, हिन में न। असुलु रंग हिन जो हे हुयो जेको हाणे फिटी चुको आहे। सो अॼु मां हिनखे कंदमि रिफ्रेश। ऐं ॿियो मां तव्हां सां हीअ बि शेयर करे चुकी आहियां, मुंहिंजी पेंटिंग थियल आहे इहा फैब्रिक पेंटिंग। त हिन पीस खे बि मां इस्त्री कंदमि ऐं फ्रेम कंदमि। ऐं हीअ फ्रेम्स पिया आहिनि जेके मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वठी ईंदी आहियां, इन लाइ त मूंखे ज़रूरु हिननि में जेको आहे कमु हूंदो आहे, ज़रूरत हूंदी आहे इन जे लाइ। त हे 2 पीस मूंखे अॼु परफेक्टली हिननि में ठीकु करे सभु कुझु करे जेको बि करिणो आहे, ऐं मूंखे फ्रेम करणा आहिनि, छो त मां हे ॻोठु खणी वेंदमि। हे सॼी उमिरि ॻोठ वारे घर में ई लॻियलु हूंदो हो। पोइ हिन जो फ्रेम भॼी पियो ऐं उतां अम्मा जन हलिया विया, घर सॼो ईअं रुली वियो। त पोइ अम्मा मूंखे हे ॾेई छॾियो वापसि, त तूं पंहिंजे घर में हणिजांइ। पर मुंहिंजे घर में एॾियूं शयूं लॻियलु आहिनि जो ज़रूरत ई कान्हे, तंहिंजे करे मां इहो वापसि हाणे फ्रेम करे ॻोठ वारे घर में खणी वेंदमि। ऐं हीअ बि जेको मुंहिंजो कंपटीशन में पीस हो, मुंहिंजो यादगार आहे, इन करे मां हिनखे कॾहिं बि जेको आहे उछलणु या ज़ाया करणु न चाहींदी आहियां, हमेशह संभाले रखंदी आहियां। त इहो हाणे वधीक संभालिजी वेंदो, फ्रेम थियलु हूंदो ऐं हिकिड़े हंधि लॻो पियो हूंदो त बेस्ट रहंदो। ये मां एक्रेलिक पेंट्स खया आहिनि ऐं उनजो हिकिड़ो डार्क ब्राउन शेड ठाहियो आहे, हीअ ब्लैक ऐं ब्राउन मिलाए करे। हिनखे मां रिफ्रेश थी कयां। हे हाणे एॾो सुठो लॻणु लॻो आहे, ब्राइट। ऐं अञा बि ज़ाहिर आहे हीअ फाइनल कोन्हे अञा, जीअं ई फाइनल थींदो त हाणे हीअ मां तव्हांखे फ्रेम करण खां पोइ ॾेखारींदमि त कीअं थो लॻे। सो इहो प्रोसेस आहे। ऐं जीअं त हिकु त एक्रेलिक पेंट जेके हूंदा आहिनि वॉशेबल हूंदा आहिनि, ॿियो त हाणे हे त बंदि थी वेंदो फ्रेम में, हिनखे धोइण जी नौबत ई न ईंदी। वरी जॾहिं ॿीहर ख़राबु थियो त ॾिठो वेंदो, मां अलाए केरु हूंदो हिन महिल केरु न हूंदो, ख़बर न आहे। सो बहरहाल त हिन महिल हीउ ॾाढो सुहिणे नमूने रिफ्रेश थी रहियो आहे। त अॻु में जेको हूंदो हो, जॾहिं हीअ एक्रेलिक पेंट्स अञा असांजी मालूमात में न हूंदा हुया, असांजी पहुच में न हुया, ख़बर न हुई, त मां रंगीन मार्कर सां अहिड़ियुनि शयुनि खे रिफ्रेश कंदी हुअमि, पंहिंजी पुराणी एम्ब्रॉयडरी खे फ्रेम्स जे लाइ। हूअं न त हाणे ही पेंट आहिनि माशाल्लाह, ही ज़बरदस्त आहिनि, वॉशेबल आहिनि, त कोई टेंशन बि न आहे। तंहिंजे करे ही आराम आराम सां 900 थी वेंदो। त मां पहिरियों त सोचियमि त इहो कंप्लीट करे पोइ तव्हां सां शेयर थी कयां, पोइ वरी मां सोचियो त जॾहिं मूंखे तव्हां सां शेयर ई करिणो आहे त पोइ मां इहो प्रोसेस बि थोरो तव्हां सां शेयर कयां। सो ऐं ॿियो मां अॼुकल्ह इहो करणु लॻी आहियां, कंहिं बि पाठे ते मां पेंट या कागज़ ते मिक्स कंदी आहियां, पोइ यूज़ करे करे बसि फाइनली उछले छॾियां। छो त जेके बि मूं वटि पेंट मिक्स करण जे लाइ पियालियूं आहिनि न, ख़राबु थी वञनि। पोइ उन्हनि में एॾा शेड जमा थी विया आहिनि, इलाही रंग लॻी विया आहिनि, कुझु त मां यूज़ ई न कयूं अञा। सो ज़रा बत्ती बुझा दो, ये वञे थी। हाँ हाँ ठीकु है, अल्लाह हाफ़िज़। मां हिन दरवाज़ो बंदि करे अचां ऐं थोरो ॿाहिरि प्लांट्स ते बि नज़र विझी अचां। हे फ़र्क़ु ॾिसो, हे ॾिसो, हे सॼो पेंट थी वियो माशाल्लाह। ऐं हाणे हिनखे छॾियां थी मां हिते त सुकण खां पोइ मूंखे ख़बर पवंदी त हिनखे अगरि अञा शेडिंग जी ज़रूरत आहे, हालांकि मूंखे लॻे थो त हिनखे अञा कुझु शेडिंग जी ज़रूरत आहे, उहो पोइ थी कयांसि। छो त हे कंप्लीट ड्राई थी वेंदो त पोइ हिन में जेका कसर रहिजी वई आहे उहा मूंखे ख़बर पवंदी। इन करे हिनखे हिते छॾियां थी ऐं थोरो ॿाहिरां जो नज़ारो ॾिसूं। ॿाहिरि जेको आहे शदीद हवा आहे, शदीद हवा। सुबुह बि मां वॉक ते न वियमि, तव्हां अंदाज़ो करे सघो था। ॿाहिरि वञी त कपिड़ा संभालणु मुश्किल थो थी वञे, रहो हिकिड़े पासे, मां हिकिड़े पासे, मुंहिंजा कपिड़ा 3 पासे। सो तौबा कई, पोइ न वियमि अॼु बि, त शाम जो वेंदमि। शाम जो बि अगरि अहिड़ी हवा हूंदी त पोइ न वेंदमि मां। सो सुबुह वरी सीउ बि पियो गॾु गॾु। ऐं हिनखे मां ॿधी चुकी आहियां, निम खे
सपोर्ट ॾिनी आहे छो त हवा एॾी आहे जो हीअ बार बार किरी पई पए न त भॼी पए हा त इन करे मां हिनखे ऐं हे विधमि लकड़ी हिन में त थोड़ियूं हिन जूं पाड़ूं बि डैमेज थियूं लॻो मूंखे आवाज़ मां पर हाणे छा कयां करिणो त आहे न ऐं ॿाहिरि मुंहिंजी निम आहे उनखे बि ॾाढी सपोर्ट जी ज़रूरत आहे पर मुंहिंजी ज़रूरत न आहे त मां ॿाहिरि वञा तव्हांखे ॾेखारियां ॾिसो हुनखे जेको मां पहिरियों ॿधो हुयो जंहिं कपिड़े सां पटी सां उहो बिल्कुलु हेठि लही वई अथसि हाणे जॾहिं हवा तेज़ थी थिए त हीअ झुकी थी वञे दरवाज़े खे पंहिंजो टेप ॾेई बीठी आहियां त मूंखे लॻे थो मां किरी पवंदमि एॾी हवा ताकियूं ऐं माशाल्लाह हे पन सुबुह ॿुहारी ॾेई विया ज़हरा सफ़ाई करे विया उनखां पोइ बि इहे ॿाहिरां उन बादाम जा पन हवा ते उॾरी था अचनि कल्ह हिननि सभिनी खे मां वीचारियो धोआरियो साफ़ु सुथिरो कयो त हाणे माशाल्लाह हिन महिल हर पासे साफ़ु सुथिरो लॻो पियो आहे न मूंखे हिते सेटिंग जी इलाही ज़रूरत आहे पर मुंहिंजो सॼो टाइम तव्हांजे साम्हूं आहे वक़्तु मां विञाईंदी आहियां बार बार थोरी देरि रेस्ट करण जी ज़रूरत आहे उहो मजबूरी आहे बाक़ी फुल टाइम मां कंहिं न कंहिं कम में बिज़ी थी रहां सो बसि इहो ई हाल अहिवाल हलूं था अंदरि हाणे कुझु ॿियो कयां हली जेसि ताईं मुंहिंजो इहो पेंट सुके हे ॾिसो मां पंहिंजो पेंटेड हैंड पेंटेड जेको मुंहिंजो पीस हुयो फैब्रिक जो उनखे बि सिक्योर करे छॾियो एॾी ख़ुशि थी थियां मां ऐं तव्हां ॾिसो त जेके मां बेहिसाब फ्रेम्स वठंदी आहियां त उहे मां बेसबब न वठंदी आहियां मूंखे ख़बर हूंदी आहे मूंखे इन्हनि जो छा यूज़ करिणो आहे सो ही अलाए केतिरा साल अलाए मां पहिरीं बि मेंशन कयो शायदि 15-17 साल पुराणो हूंदो पियो बसि मां कंपटीशन में फस्ट आई हुयमि इन करे मूंखे इहो प्यारो हो ऐं ॿियो त उअं बि मां ठाहियो तंहिंजे करे मूंखे वधीक सुठो पियो लॻे सो इहो फ्रेम थी वियो ऐं हिन जो बि फ्रेम मां हिकिड़ो सिलेक्ट करे रखियो आहे डार्क ब्राउन हिन सां मैच करे ऐं हिन जो साइज़ बि जेको आहे तक़रीबन एतिरो या थोरो घणो फ़र्क़ु हूंदो त को मसइलो न आहे पर हे यानी पिक्चर मुंहिंजी सॼी जेका हिन में अची वेंदी क्लियर सो इहो सुके थो हिते ऐं मां हिनखे ॾिसी ॾाढी 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 ख़ुशि आहियां हिन जूं सॼियूं सिलायूं जेके हुयूं ऑफ वाइट सां थियल उहे मां ब्लैक मार्कर सां हिन परमानेंट मार्कर सां डार्क करे वई आहियां ऐं हाणे जेको आहे हिनखे वधीक मां कोई पेंट न कंदमि छो त ईअं शेड्स अगरि हिन में नज़र था अचनि त उन्हनि सां कुझु ख़ासि फ़र्क़ु नथो पए ॾाढो सुहिणो थो लॻे ऐं हिन जो इहो जेको फ्रेम आहे हिनखे प्रॉपर मां चङी तरह साफ़ु कयो आहे ऐं हिन जूं गोल्डन लाइनूं जेके आहिनि उहे थोरियूं ख़राबु थियल आहिनि त मां इहा थोरी नुमाया करे वेंदमि हिन गोल्डन एक्रेलिक पेंट सां ऐं हिन सां गॾु गॾु मां खणी आयमि हे सन्हड़ो ब्रश हिन ब्रश सां मां हिन जूं हे लाइनूं जेके आहिनि थोरियूं नुमाया करे वेंदमि बाक़ी हे विच वारो ठीकु आहे ब्राउन जेको आहे हे ॾिसो हिनखे मां हिकिड़ो कोट करे वई आहियां आउटलाइन जो पर एॾो फाइन फिनिशिंग सां न थियो आहे पर ओवरऑल हिन जे मथां इलाही डिफरेंट जेको आहे लुक नज़र थो अचे अंदरि हिन में जेका बि पिक्चर फ्रेम थियल आहे इहा त मां कढी छॾींदमि ऐं ॿियो त इहो जॾहिं सुकी वेंदो हे त उनजे मथां हिकिड़ो कोट मूंखे ॿियो बि करिणो आहे गोल्डन जो त जीअं ही ब्राउन नुमायो थी पए ऐं ही गोल्डन बि जेको फिटल फिटल हो उहो कुझु चङो लॻे सो हाणे हलूं था मथे ही ॿई शयूं मुंहिंजियूं हिते सुकंदियूं रहंदियूं जॾहिं ॿई सुकी वेंदा कंप्लीट थी वेंदा त पोइ हिननि खे मां फ्रेम कंदमि मथे कुझु पैकिंग करणी आहे मां पैकिंग करणु आई आहियां हिननि पंहिंजे रिलिन जी ऐं हे जेके कपिड़ा मां रिलिन जे अंदरां विझराइण जे लाइ वरिता हिन में हिकिड़ी मज़े जी शइ हुई मां जेके बैग्स वठी आयमि उन्हनि में हिकिड़ो ही थेलो वॾो ॿोरी नुमा बि मूंखे मिलियो ऐं हिन में मां हाणे पैक कंदमि इलाही वॾो आहे इहे रिलियूं जेको बि आहे रिलिन जो सामान पुराणा सुराणा जेके बि कपिड़ा हूंदा उहे हिन में पैक कंदमि हिन में हिकिड़ी मज़े जी शइ आहे त हीअ लॻियल आहे ॾोरी सो हिनखे जॾहिं मां पैक करे वठां त ॿधी करे पोइ तव्हांखे ॾेखारियां थी त कीअं थो लॻे ऐं ॿी ॻाल्हि त हिननि खे पहिरियों मां विझंदमि प्लास्टिक जी थेलियुनि में पोइ विझंदमि हिन जेको बि ॿोरी आहे या बैग आहे हे ॾिसो पेंट लॻो पियो आहे बहरहाल ईअं त थींदो आहे हे हिन विझी छॾिया आहिनि पर अञा हिन में जाइ ख़ाली आहे अञा कुझु न कुझु पवंदसि उहो बि विझंदमि छो त मां चाहियां पई त कुझु ॿिया बि अहिड़ा पीसिस वठी अचां त मुंहिंजे सभिनी रिलिन में पूरा न ईंदा त हे मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थी केॾी प्यारी शइ आहे हे ॾिसो हिन जी बंदि थी वई वेड़े सेड़े ऐं हिन में जेको इहे स्टिक टाइप बटण लॻियल आहे उन सां ही फस्ट क्लास बंदि थी वियो बटण न ई स्टिक ई आहे काई खणण में बि सवलो हेतिरी जाइ छॾणी थी पए छो खणण जे लाइ ऐं मूंखे ॾाढो मज़ो आहे न हीअ शइ ॾिसी हिन जो कपिड़ो एॾो मज़बूत आहे ऐं मुंहिंजो सफ़र सामान खां सवाइ कॾहिं बि न थींदो आहे चाहे ॿियो को ईंदो वेंदो बि सामान खणी वेंदो मुंहिंजो मां पाण वेंदमि तॾहिं बि सामान खणंदमि
उन जे लाइ मां हिकिड़ी नज़म बि लिखी आहे थेला सफ़र में। सो कॾहिं उहा डायरी निकिती त मां तव्हांखे ॿुधाईंदमि। सो हुते हिकिड़ो उहो पैक करे रखिया, त हिकु सुगंध मोकिलिया। हे जेके उन ॾींहुं 6 जोड़ा ऐं 2 पर्स वठी आयमि चैरिटी जा। हे मुंहिंजो पंहिंजो पर्सनल रिलियूं। सो इहा पैकिंग हिते ईअं आस्ते आस्ते थींदी रहंदी। 12:30 खां मथे थी वियो आहे टाइम ऐं मां लंच जी तयारी कंदमि। हे वाङण वरिता थोड़ी देरि पहिरियों भाॼी वारे खां। सो मां इहे फ्राई थी कयां। सुराण चई वई त हिकिड़ो नंढिड़ो शिमला मिर्च वठी रखिजो, त नंढिड़ो ई वठी रखियो आहे, अलाए छा कंदी जेको बि। सो बहरहाल मंझंदि जो मां वाङण फ्राई कंदमि, मानी पचाईंदमि। ऐं हीउ ऑइल जो जेको कंटेनर आहे इहो बिल्कुलु मां धोआरे साफ़ु कराए छॾियो। हूअं बि मुंहिंजी आदत आहे त जेको बि शइ जेको मसालो ख़तमु थींदो आहे, कुझु बि चाहे मसालनि मां हुजे या तेल जो दॿो हुजे, त मां उनखे धोआरींदी आहियां। या मासीअ जो अगरि अचण जो टाइम न बि हुजे, संडे हुजे जीअं कुझु अहिड़ो, त पोइ बि मां हुनखे धोई शइ खे साफ़ु करे पोइ हुन में मां उहो उनखे रिफिल कंदी आहियां। सो हाणे हिन में विझंदमि मां तेल ऐं जेको सुबुह जो सुराण ते खणी रखी वई पहिरियों खां ई। सो हिनखे भरियां थी। हेवी फ्रेम थी वियो, हुनजे पोयां हे पियो आहे। पैक कंदमि ज़ाहिर आहे थोरी देरि फ़िलहाल त थी छॾियां। ऐं केॾो ॾिसो फ़र्क़ु थो लॻे न हिनखे रिफ्रेश करण खां पोइ, त मां ॾाढी ख़ुशि आहियां माशाल्लाह। सो हाणे वाङण मुंहिंजा दम ते आहिनि ऐं मानी पचाईंदमि वञी। इहे फ़िलहाल हिते ई पिया हूंदा। 2 ॿियूं बि शयूं जमा कयां त पोइ मां हिननि खे हिकु दफ़ो ई वरी पैकिंग जे लाइ खणंदमि यको। 6 थियण वारा आहिनि ऐं मां वॉक करे अची वई आहियां। साह पटींदमि हाणे ऐं सुराण कुझु हिते तयारी थी करे, अलाए छा थी ठाहे। फ्राइड पोटेटो ब्रेड। सो ही पटाटा आहिनि, उहो मैदो आहे, चकरो वेलण आहे बहरहाल। सो हे हिन जी तयारी आहे हिते। ऐं मूंखे बुख बि लॻी आहे, पर हिननि में लॻे थो अञा ॾाढी देरि आहे। सो मां वञा थी रेस्ट करणु।